जी नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं पखो भरसां भोला कलोड़ा में, जिते एक नौजवान बिस्तरे ते पियल आहे जेको 1 महीना अॻु फॉरेस्ट डिपार्टमेंट में ड्यूटी सरअंजाम ॾींदे उन जा कपिड़ा शाफ्ट में फासण ऐं बेल्ट में फासण जे करे उन सां ही हादसो पेश आयो, जंहिंजे करे हू बिस्तरे ते पियल आहे। इन जे वालिदेन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो इन बाबति छा चवणु आहे। पहले खाते में बीठल हो, मज़दूर हो, कम कंदे मुझो छोकरो फातो आहे। खणी आयासीं लारकाणे, डॉक्टर लारकाणे ले दवा कयो। वो कराची खणी आया, कराची उतरे मेरे 26-27 हज़ार छा अथसि उतरे कराची हो। जेको ख़र्च मुंहिंजो हो, जेको मां पिनी सिनी व्याजनि ते वठी मां पंहिंजे बचे ते लाथो आहे। हाणे मूंखे उहा वसियत कान्हे का जो मां इलाजु करायां पुट जो। खुदा जे वास्ते जेके मुंहिंजा वॾेरा ज़मींदार आहिनि, MN MP ने मूंखे खुदा जे वास्ते मुंहिंजी मदद कनि। मूंखे उहो आहे, मां वेलो वेठो आहियां, वेलो खावां थो। भाउ जो एक्सीडेंट थी पियो, हिन में शाफ्ट खान में ॿेले खाते में कमु कंदा हुआसीं, कचा मुलाज़िम हुआसीं। हाणे इलाजु हले थो, लारकाणे खई वियासीं, लारकाणे में जवाबु ॾिनो, खई वियासीं कराची जना अस्पताल में। उन्हनि बि यकी आसरा इलाजु कराइनि, कुझु दवा ॾियनि पिया, कुझु वरी असांखे माना सरकारी, कुझु प्राइवेट, जेकी इलाजु असां जेकी कर्ज़ बर्ज़ खयासीं उन में लाथोसीं। हाणे असांखे एतिरी वसत कोन्हे जो हिन जो इलाजु कराए सघूं। हाणे सरदारनि खे असां अपील था कयूं, असांजी हेल्प करे वञनि। इन जे वालिदेन ऐं भाइरनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं दाऊं ॿुधियूं त असांजे भाउ खे खुदारा हिन जो सरकारी सतह ते इलाजु कराए असांजे भाउ जी ज़िंदगी बचाई वञे। कैमरामैन ज़ुल्फ़कार मुगेरी सां गॾु अब्दुल वहीद मेयो, अवामी आवाज़ TV न्यूज़ पखो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk।